नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंधड़ी यूसी जुड़वी जे देहसी पोठो न्यू राजा फार्म ते यूसी जुड़वी जे वाइस चेयरमैन गुलाम रसूल दर्स जे हुकुम ते यूसी सेक्रेटरी रईस भाई तरफां रोलू कुतन मारण लाइ कार्रवाई कई वई, जंहिं में 60 खां मथे कुतन खे मारायो पियो आहे। रिपोर्ट मोहम्मद यूसुफ दर्स जे मूजिब ॻोठाणनि में ख़ुशी जी लहर। इन मौक़े ते ॻोठाणनि ॿुधायो त असांजे ॻोठ में कुतन जो आज़ार वधी वियो। रोज़ रोलू कुता असांजो चौपायो माल कुकड़ खाई पिया वञनि। असां यूसी अॻवान गुलाम रसूल दर्स खे आगाह कयो, जंहिं बाद अॼु असां वटि टीम पहुती ऐं रोलू कुतनि मां असांजी जान छॾाई। असां राति भर उजागा करे पंहिंजो माल बचाईंदा हुआसीं। राब्तो करण ते गुलाम रसूल दर्स ॿुधायो त मूंखे ॻोठाणनि इतला ॾिनो मुंहिंजे यूसी जे ॻोठ न्यू राजा फार्म भरिसां दिलबर महर ॻोठ जेको यूसी खेड़ाउल में आहे, उन में गुज़िरियल 2 ॾींहंनि अंदरि रोलू कुतनि 2 ॿारनि हिकु ढॻे खे खाधो आहे। मूं फौरी टीम उमाणे न्यू राजा फार्म ते कुतनि ख़िलाफ़ कार्रवाई करे न्यू राजा फार्म ऐं आसपास जे ॻोठनि मां पिण कुता माराया आहिनि।